अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। नाज़रीन, सॼी सिंध कैनालनि वारे मामले ते सरापा एहतजाज आहे। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां ॿबरलो बाईपास ते वकील बिरादरी जो धरणो जारी आहे, जंहिं सबबि सूबनि जो पाण में राब्तो कटियल आहे। वफ़ाक़ पंहिंजे होॾ तां लहण लाइ तयारु न आहे। सिंध हुकूमत सां ॻाल्हियुनि वारो मामिलो बि जारी आहे, पर उन बावजूद बि को खड़तेल न पियो निकिरे। आख़िर वफ़ाक़ पंहिंजे होॾ तां छो न पई लहे? इहो मामिलो कीअं हल थींदो? केतिरनि ॾींहंनि खां रोड बंदि हुजण सबबि मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कया वीडियो लिंक ते सुखदेव साहब आहिनि, तर्जुमान सिंध हुकूमत आहिनि। वहीद राजपर साहब असांजे KT न्यूज़ जा चीफ रिपोर्टर आहिनि। तव्हां सुखदेव साहब, वहीद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। सुखदेव साहब, तव्हां खां शुरूआति कंदुसि। तव्हांजी पार्टी पाकिस्तान पीपुल्स पार्टी कैनालनि ख़िलाफ़ पाण जेको आहे एहतजाज तौरु मैदान में आहे। नून लीग सां ॻाल्हियूं हलनि पियूं, वफ़ाक़ी वज़ीर राब्तो कनि पिया, पर को खड़तेल न पियो निकिरे। कहिड़ी मजबूरी आहे? कहिड़े वक़्त जो ऐलान इंतज़ारु कयो पिया? जो बिलावल साहब चयो त हुकूमत खां धार थियण जो फ़ैसिलो कंदासीं। मुंहिंजो आवाज़ अचे पियो? बिलावल साहब जी, तव्हां अचे पियो मुंहिंजो आवाज़? जी, बिल्कुलु बिल्कुलु। बिलावल साहब अल्टीमेटम ॾेई चुका आहिनि त हीउ जेको तव्हां ॾिसो पिया असां जलसा करणु शुरू कया आहिनि। अक्सर माण्हू भुली पवंदा आहिनि ऐं काफ़ी तनक़ीद कनि त जलसा छो। मां पहिरियों तव्हां सभिनी खां जलसनि जो मक़सदु सम्झायां। असां करायूं पिया अवामी रेफरेंडम, अवामी वोटिंग जंहिंखे चइजे, जंहिंजी शुरूआति असां 18 अप्रैल खां कईसीं। ॿियो हींअर असां 25 अप्रैल ते सखर में, ईअं असां पूरे सिंध में करे सघंदासीं। असां वफ़ाक़ी हुकूमत खे हिकिड़ी चीज़ चई आहे, बिलावल साहब 4 अप्रैल ते बि पंहिंजे जलसे में चई, हाणे 18 अप्रैल ते बि चई, ही अवामी रेफरेंडम ॾिसो, अवाम जी पल्स ॾिसो, हिन खे एक्सेप्ट कयो, कैनालनि जो मनसूबो रद्द कयो। चए न त ॿी सूरत में असां हुकूमत छॾींदासीं। असां ऑन ट्रैक हूं। असां जेको जलसा करायूं था, अवामी रेफरेंडम करायूं था पिया, उन जी तरफ़ां राब्तो बि थियो आहे। पहिरियों उन तरफ़ां सीरियसनेस एतिरी न हुई मदद सां, ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां ॾाढो मिस हैंडल थियो आहे सॼो मामिलो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत शुरू खां ई हिन मामले खे सीरियस वठी आहे ऐं सिंध जी अवाम जी पल्स सम्झे आहे, सिंध जे अवाम जे जज़्बात सम्झे आहे त हीउ मामिलो हिन न पुॼे त असां हेॾो संगीन ऐं सीरियस क़दम खणण ते कंसिडर बि कयूं आहे त असां हुकूमत ऐं मुल्क खे पासे काॾे गिरी वञे। बाक़ी असांजा जेके भाउर आहिनि ॿिया सेगमेंट्स ऑफ सोसाइटी आहे, उहे धरनो हणी वेठा आहिनि। असां बि हुन सां गॾु आहियूं। उन्हनि जे धरने जो पंहिंजो तरीक़ो आहे, असांजे धरने जो पंहिंजो तरीक़ो आहे। उन्हनि खे हिकु त मां तव्हां शो तवसल सां इनवाइट बि कंदुसि त असां जेको जलसो करायूं पिया 25 अप्रैल ते सखर में, उन में असांखे बि जॉइन कनि त गॾिजी जेको प्रोटेस्ट रिकॉर्ड कराए छॾे। ॿियो त तव्हां पाण ॾिठो हूंदो 2-3 ॾींहंनि खां थोरो इशू थिए पियो। असां हुननि जो कानूनी हक़ आहे, आइनी हक़ आहे, असांजा साईं ऐं हक़ सच ते बीठा आहिनि, सुठो करणु पिया, धरनो हणनि पिया। पर जेको रोड रस्ता बंदि थिया आहिनि, उन करे जेको आम जनरल पब्लिक आहे, उनखे जेकी सिंध जी अवाम खे तकलीफ़ अचे थी, जीअं मरीज़ आहिनि या खाधे पीते जूं गाॾियूं आहिनि या माल मवेशी आहे, अहिड़ियूं जेकी ॿियूं शयूं, उन लाइ रस्ता एटलीस्ट इन तरीक़े सां पंहिंजो प्रोटेस्ट कनि त रस्ता आम पब्लिक लाइ खोले छॾनि। ऐं बाक़ी असां हुननि सां गॾु धरने में तव्हांजे प्रोग्राम थ्रू असां हुननि खे इनवाइट बि कंदासीं, असांखे उहे जॉइन बि कनि 25 अप्रैल ते। तव्हांजी सिंध हुकूमत आहे, सरकार तव्हांजी आहे, आमतौर ते थींदो ई आहे त किथे रोड ब्लॉक थींदो आहे, को एहतजाज थींदो आहे त हुकूमती सतह ते, इंतिज़ामी सतह ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। तव्हां हिन ते वक़्तु ताईं वकीलनि सां का ॻाल्हि ॿोल जो शुरू करे सघिया हो? आम माण्हू जेको सफ़र करे पियो, हुकूमत खे वैसे तव्हां नथा सम्झो त हुकूमत खे घुरिजे, तव्हां हुनखे यकीन ॾियारण जी कोशिशि कयो त जेको असां तव्हांजो साॻियो ई केस विढ़ंदासीं, त जेकर हीउ जेको रोड रस्तनि वारो मामिलो आहे, हीउ रोड जेके बंदि आहिनि, अहिड़ो कुझु करे सघिया आहियो? साईं, 2 खां 3 शयूं। जेको त असांजो हुन सां राब्तो आहे, असां हुन खे कन्विंस करण ते आमादा करण ते लॻा। ॿी ॻाल्हि इहा, तव्हां पाण इन शइ तस्लीम कंदव त चइनी सूबा सिंध गवर्नमेंट वाहिद गवर्नमेंट आहे जेकी सभिनि खां वधीक जमहूरी आहे, जेकी हर कंहिंजो जमहूरी असां तस्लीम कयूं था त हुननि जो कानूनी जमहूरी हक़ एहतजाज करणु। पर छो त मामिलो ॾुखिए सां त असां को अहिड़ो स्टेप नथा खणणु चाहियूं त जेको मेन कॉज़ आहे उहो हर्ट थिए। त इन करे असां हुननि खे सिक्योरिटी प्रोवाइड कयूं था ऐं रिक्वेस्ट कयूं था। असां हाले गवर्नमेंट 2 स्टेप को बि खणी सघूं था, पर छो त हुननि जो असांजो मक़सदु साॻियो आहे। असां हिकिड़े मक़सद लाइ बीठा आहियूं। असां हुननि खे तव्हांजे शो तवसल सां माण्हुनि खे इंतज़ारु कंदुसि
असांजी गवर्नमेंट पूरी मशीनरी उन सां राब्ते में, उनखे रिक्वेस्ट कयूं था, इंशाल्लाह जल्दी रिज़ल्ट निकिरंदो। अच्छा सुखदेव साहब, जेको मामिलो आहे कैनाल जो मामिलो, नून लीग जो आहे, पंजाब हुकूमत जो आहे, वफ़ाक़ जो आहे, सभ खां वधीक तनक़ीद जो निशानो तव्हां पीपल्स पार्टी बणिजे पई, तव्हां उनजो वज़न पंहिंजे कुल्हनि ते खणी बीठल आहियो। नून लीग जा वज़ीर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तव्हांजे मथां, तव्हांजी क़यादत मथां तनक़ीद बि कनि पिया। आख़िर तव्हांजी कहिड़ी मजबूरी आहे? हुकूमत अगरि तव्हां जुदा थींदो, हुकूमत उन्हनि जी ख़तमु थी वेंदी, तंहिं बावजूद बि तव्हां जेको आहे त उन्हनि जो जेको वज़न आहे पंहिंजे कुल्हनि ते खणी बीठल आहे, कहिड़ी मजबूरी आहे? तव्हांखे हिकु सवाल में मूंखे 3-4 शयूं पुछी वियो, पर 3-4 शयूं तव्हांजो एड्रेस कंदुसि। पहिरीं ॻाल्हि, मजबूरी कहिड़ी आहे जेको असां डिले कयूं था, हुकूमत छॾण खे असां थोरो लेट कंसिडर कयूं था। असां पहिरियों चऊं था त हुकूमत छॾण जी तरफ़ असांजो लाड़ो घटि इन करे आहे त ॾिसो, हे जेको सॼो प्रोजेक्ट आहे हिन जी बुनियाद आहे फ्रॉड ते। फ्रॉड ते छो आहे? जॾहिं जनवरी में इरसा सर्टिफिकेट ॾिनो, ओॾी महिल कंहिंजी हुकूमत हुई? केयरटेकर जी हुकूमत हुई। केयरटेकर कंहिंजी हुई? 2 महीननि लाइ सेटअप आयो, घणा महीना हलियो? हे बि असां को शुक्राने नफ़ल पढ़ो त केयरटेकर सेटअप हले पियो। उन्हनि जॾहिं इरसा सर्टिफिकेट ॾिनो, वाटर अवेलेबिलिटी छाजे लाइ ॾिनो? फ्लड कैनाल, त सैलाबी कैनाल पाकिस्तान में 2010 में। हाणे 15 सालनि खां सैलाब त न आयो, वक़्तु फार्मिंग लाइ वञो था त मतिलबु पूरो तव्हांजो केस या पूरो प्रोजेक्ट आहे फ्रॉड थी गवर्नमेंट मां, ऐं गवर्नमेंट फॉल्ट करे वञे, को केयरटेकर बि पूरो निज़ाम अची सघे थो। छा पाण सम्झूं था या तव्हां सम्झो था त सुभाणे को अहिड़ो अगरि नेशनल गवर्नमेंट, चाहे मां ॿियो को लफ़्ज़ नथो खणणु चाहियां, त अहिड़ी का सेटअप अची थो वञे त पोइ ही कैनालनि जो मसइलो काथे वञी बीहंदो? त इन करे असांजी पहिरीं तरजीह आहे त असां हिनखे आइनी जमहूरी ढांचे में रही करे असां इन कैनालनि खे ऑफिशियली बंदि करायूं, रद्द करायूं। जे न वर्स्ट केस सिनेरियो असां हुकूमत छॾे ॾींदासीं। बिलावल साहब वाज़े ऐलान करे चुको आहे बार बार। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तव्हां चओ असांजे तनक़ीद ते थी। ॾिसो साईं, हिते जेके हाणे धरना करनि था, एहतजाज करनि, हिन में 2 कैटेगरियूं आहिनि। हिकु त जेके जेन्युइन सिंध जे कॉज़ सां सच आहिनि, जीअं असांजा कुझु क़ौम परस्त बि आहिनि, असांजी मुकला बिरादरी बि आहे, डॉक्टर्स बि आहिनि, सिविल सोसाइटी बि आहे, हर तबिको माशरे जो तव्हां ॾिसो धरने में वेठो आहे। असां न्याणियूं औरतूं बि वेठियूं आहिनि। ॿियो हिकिड़ो अहिड़ो सियासी तबिको आहे, उनखे मां थोरो वाज़े करणु चाहींदुसि त हू क़ौम परस्ती जी सियासत जी आड़ में पंहिंजी सियासत खे रिवाइव करणु चाहिनि था। त इन करे हुननि जी तनक़ीद में कैनाल जो मसइलो घटि आहे, उन्हनि जी तनक़ीद में नून लीग ते तनक़ीद घटि आहे, उन्हनि जी तनक़ीद में वफ़ाक़ ते तनक़ीद घटि आहे, पर पीपल्स पार्टी जी तनक़ीद करणी आहे। तव्हां उन्हनि जूं तक़रीरूं खणी ॾिसो, उन्हनि धड़नि जो, मां मख़सूस धड़नि जी ॻाल्हि कयां, क़ौम परस्तनि जी ॻाल्हि नथो कयां। क़ौम परस्त सचाइनि संद सां उन्हनि जेको आहे सुठो स्टैंड वरितो आहे, असां बि साॻियो ई स्टैंड वरितो आहे। पर मख़सूस धड़ा जेके आहिनि उन्हनि जो प्रोपेगेंडा इहो त पीपल्स पार्टी खे कंहिं हिसाब सां गंदो करण जी कजे ऐं हुनजो वोट बैंक जेको आहे उहो टोड़ण जी कजे, पर उहो नाकाम वेंदा। जीअं हीअं उमरकोट इलेक्शन में ॾिठो नाकाम विया, 17 पार्टियूं गॾु थी वियूं ऐं इहे सभु धड़ा बि गॾु थी विया। ऐं साॻियो हाणे मां चलो तव्हां चओ त नालो खणी थो वठां, जीडीए बि जमा थी, साॻी जीडीए जे मुशरफ दौर में कालाबाग जे हक़ में रैली कढी सांगड़ में। त हिन खां वधीक साॻाई जीडीए जॾहिं इमरान खान जी हुकूमत हुई त ओड़ी महिल थल कनाल फेज़ 2 ऐं जलालपुर कनाल, जेके 2 कनाल हिन कनालनि में बि आहिनि, इहो वॾो टेक्निकल शइ मां ॻाल्हायां थो, उहा पीटीआई दौर में इहो अप्रूव थियो। जीडीए उन्हनि सां गॾु हुई, जीडीए हिननि खे रेज़िस्ट न कयो, पीपल्स पार्टी रेज़िस्ट कयो, सीसीआई में खणी वई। जंहिंसां सीसीआई में न खणी वञूं आहे त ही 2 कनाल ऑलरेडी अप्रूव्ड हुजनि हा, जेके जलालपुर कनाल थल कनाल फेज़ 2 हिन कनालनि में अची विया आहिनि, जेको अञा ताईं पेंडिंग आहे। त ओड़ी महिल बि हिननि को सचाई त अहिड़ी न कई, पर नेवरदलेस असांजी इहा ई उन्हनि खे इल्तिजा हूंदी त सियासत साइड में रखो। हे हिकिड़ो क़ौमी इशू आहे, जीअण मरण जो इशू आहे, हिन में जेको सियासत बाद में पहिरियों क़ौम सभी जे करे। ठीकु आहे सुखदेव साहब, असां सां गॾु जो वहीद राजपर साहब, असां चीफ रिपोर्टर KTN न्यूज़ आहे। वही साहब तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा वही साहब, तव्हां सुखदेव साहब जी ॻाल्हि ॿुधो पिया, हुनजो चवणु आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी जमहूरियत जे करे थोरो डिले करे पई, लेकिन कैनालनि जे ख़िलाफ़ु आहे। वही साहब, 5 ॾींहंनि खां सूबनि जो पाण सां राब्तो मुनक़ता थियल आहे, ट्रांसपोर्टर, मुसाफ़िर हज़ारे फाथल आहिनि। रुगो हुकूमती सतह ते उहो सिंध हुकूमत हुजे, उहा जेको आहे त वफ़ाक़ी हुकूमत हुजे, सिर्फ़ु इहो चयो थो वञे त ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, जल्द को न को रस्तो निकिरंदो। छा सम्झो था आख़िर कहिड़ी मजबूरी आहे ॿिन्ही जी साईं? सुभाणे महिरबानी, तव्हां जेको मूंखे टाइम ॾिनो। हाणे 2-4 हिन में इशूज़ आहिनि। हिकु त असां जेको आहे तहरीक ते ॻाल्हाईंदासीं, जेकी सॼी सिंध में तहरीक शुरू थी चुकी आहे, हिन ते पहिरियां ॻाल्हाईंदासीं। हिन खां पोइ जेको आहे जेके सॼी सिंध में धरणा आहिनि, बबलो बाईपास ते धरणो आहे, हुन ते बि ॻाल्हाईंदासीं। ॿिया जे कैनाल जो कमु हिन वक़्तु जारी आहे, हुन ते बि ॻाल्हाईंदासीं। पहिरियां त सुभाणे सभ खां पहिरियां ही सिंध जी तारीख़ी जेके तहरीकूं रहियूं, anti-1 यूनिट तहरीक हुई, MRD तहरीक हुई, ऐं हिन खां अलावा बीबी शहीद थी त हुन में रद्द अमल ॾिनो वियो। त ही जेके सिंध जी वॾियूं तारीख़ साफ़ जेके तहरीकूं रहियूं आहिनि,
उन्हनि में हिन तहरीक जो जेको आहे उहो शुमार थिए थो। हिन में सॼे जेको नौजवान आहे, न्याणियूं सिंध जूं, वकीलनि, सहाफ़िन, हर तबिके जो जेको समाज जो जेको सिंध जो समाज आहे, जंहिं बि तबिके सां माण्हुनि जो तालुक आहे, उहे हिन तहरीक खे पंहिंजो था सम्झनि। इन जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। हिकिड़ो सॼो माहौल मां इहो न चवंदुमि त सॼो पॉलिटिकल माना कॉम्प्रेस जमायतूं आहिनि, उन्हनि जे तरफ़ां माहौल जोड़ियो वियो, केनालनि सॼी सिंध में जेको आहे सरगर्म कयो वियो, सॼी सिंध खे, सॼे समाज खे, हर तबिके खे सरगर्म कयो वियो ऐं उन्हनि भरपूर तरीक़े सां हिकिड़ी माहौल ठाहियो। पर हिन जो मिसाल इहो आहे बग़ैर लीडरशिप जे का पॉलिटिकल पार्टी, कॉम्प्रेस जमायत, का मज़हबी जमायत काल कोन्हनि। ऐं आमिर वड़ाइच ॾिसो, पहिरियों आमिर वड़ाइच खे सिर्फ़ु कराची बार ताईं मौजूदु हुयो, सिंध हाई कोर्ट बार जो जनरल सेक्रेटरी रहियो। हिन वक़्तु सॼी सिंध हुनखे सुञाणे पई। इहो न आहे मसलन जेकॾहिं सुभान कोसो या सुखदेव साहिब या वहीद राजकर काल ॾिए थो, उन्हनि जी केतिरी कैपेसिटी आहे हिन में बहस में वञो ई नथा। हुन में सवनि जी, हज़ारनि जी तइदाद में माण्हू में अचनि था ऐं पंहिंजी तहरीक हुनखे सम्झी करे हुन में शिरकत कनि पिया। हिकु त वॾी मोट आहे सॼी सिंध में, वॾी तहरीक आहे ऐं हिनखे वफ़ाक़ी हुकूमत खे, सिंध हुकूमत खे लाइट न वठणु घुरिजे। ॻाल्हियूं फौरी तौर ते करणु घुरिजनि। वफ़ाक़ खे जेको आहे सिंध हुकूमत खे प्रेशर ॾियणु घुरिजे त हीउ फौरी तौर ते नोटिफिकेशन वापसि वरितो वञे। हिन वक़्तु सॼी जेके कराची जेको बंदरगाह आहे, सॼे सिंध में कराची खां जेको आहे उहो रसद थिए थी, गुड्स जी हर क़िस्म जी जेकी आहे खाइण पीअण जी शयूं आहिनि, उहे माना केतिरनि ॾींहंनि खां जेको आहे बंदि आहिनि। बिल्कुलु ई आहे। अरबे रुपयनि जो जेको आहे उहो नेशनल जेकी इकोनॉमी आहे, जंहिंमें कंट्रीब्यूशन जेको सिंध जो आहे, हाणे जेको आहे ॾिसो हुते सॼी शयूं बंदि आहिनि ऐं माण्हू असांजा वेठा आहिनि, वकील, पॉलिटिकल जमायतूं, कॉम्प्रेस, उहे चवनि पिया जेसिताईं नोटिफिकेशन जेको आहे केनालनि जी कंस्ट्रक्शन वारो वापसि चयो त भाई केनालनि जी अदावत जेको आहे बंदि आहे अॼु खां वठी, नोटिफिकेशन पेश कयो, असां ख़तमु था कयूं तहरीक। त उहो जेको आहे उन जा मुतालबा आहिनि उहो फौरी तौर ते संजीदगी सां वठणु घुरिजनि ऐं सॼी सिंध में हिकड़ी वॾी तहरीक आहे, तारीख़ साज़ तहरीक आहे ऐं हर माण्हू जेको आहे हुनखे मौत पियो ॾे। ॿियो इहो त जेके सुभाणे मां हिन ते बि ईंदुमि त केनाल जेके आहिनि, चोलिस्तान केनाल अॼु जेको आहे हिन में मुख़्तलिफ़ जेके रिपोर्ट्स बि थियूं आहिनि, 13 ऐं 14 अप्रैल ते सिंध हुकूमत अहिड़ी टीम मोकिली आहे। बाबर आफंदी जेको अॻूणो सेक्रेटरी आहे इरिगेशन, हुन जी सरबराही में 5 खां 6 रुकनी जेकी आहे उहो कमेटी आहे, हुन में इंजीनियर आहिनि, चीफ इंजीनियर, सावर सर्विस रिटायर्ड, उहे हुते बाबर आफंदी ख़ुदि जेको इंजीनियर आहे, सेक्रेटरी रहियो आबपाशी जो, उहो बि त चोलिस्तान में वियो आहे, हुन तस्दीक कई आहे कमु हले पियो। ठीकु आहे, अॼु जेको मीडिया जो रिपोर्ट बि कयो आहे त सिंध हुकूमत ख़ुदि जेको आहे हुनजी सरकारी जेकी टीम आहे उहा तस्दीक पई करे। पहिरियों सिंध हुकूमत मञण लाइ तयारु कोन हुई त कमु कोन पियो थिए, पर अॼु जेको आहे हुनजी टीम ख़ुदि जेको आहे वॾी वॾी रिपोर्ट पेश कई आहे, जंहिंमें तस्दीक कई आहे त उहो कमु हले पियो ऐं कमु थी चुको आहे, हुते मशीन अञा ताईं मौजूदु आहिनि। ॿियो हिन ते ईंदुमि मां त हीउ 6 केनाल सिर्फ़ु ॾिसो बज़ाहिर मां 6 केनाल आहिनि न। जलालपुर केनाल जो को विकिरी कोन थो करे, हुन जो 50 सैकड़ो कमु कंप्लीट थी चुको आहे, 16 अरब रुपया हुन ते ख़र्च थी चुका आहिनि। सही। ऐं उहो इमरान ख़ान जे दौर में जेको आहे उहो कमु हुनजो शुरू थियो। हिन वक़्तु उनजो कुझु सिंध हुकूमत विकिरी कोन पई करे, उहो त फौरन जेको 50 सैकड़ो चोलिस्तान जो कमु बंदि थियणु घुरिजे, पर जलालपुर जो फौरन जेको तेज़ी सां कमु जारी आहे। जेतिरो ॾिसो चोलिस्तान जी आबादी थींदी, वॾो केनाल आहे उहो, उन में त जेके हज़ारे लखे एकड़ ज़मीन जेको आबाद थींदी, पर जलालपुर केनाल ते इहो साॻियो मौक़ो हुजणु घुरिजे, उहो कमु रोकाइणु घुरिजे। हुन ते हिन वक़्तु ताईं सिंध हुकूमत को बि ज़िक्र जेको आहे माज़ी में जेको करे चुकी आहे, पर हाणे जेके CCI खे ख़त लिखियो वियो आहे जलालपुर जो ज़िक्र कोन्हे। जलालपुर केनाल जो फौरी तौर ते कमु कंप्लीट थियणु घुरिजे। ऐं ॿियो इहो त हिन वक़्तु जेकी आहे सॼी सिंध में रद्दमल आहे ऐं सिंध हुकूमत खे वफ़ाक़ खे फौरी तौर ते हुन ते जेको आहे सीरियस थियणु घुरिजे। सही। अच्छा सुखदेव साहब, तव्हां अचबो, तव्हां वही साहब जी गुफ़्तगू ॿुधी, सिंध हुकूमत जे वही साहब ज़िक्र कनि पिया, रिपोर्ट पेश थी आहे त कमु हले पियो। इहो बि ॿुधाइजो उन सां गॾु गॾु इहो सर त हीउ जेको जलसो थियणु वञे पियो बिलावल साहब जो, छा उन में को अहिड़ो को ऐलान थियणु वञे पियो त भई बिलावल साहब या पहिरें वांगुरु का हिकिड़ी वरी ॿी धमकी अची वेंदी? साईं ॾिसो, मां सभिनी वटि हिकिड़ी शइ मां एड्रेस कंदो हलां त वही साहब हींअर ॻाल्हि कई जलालपुर कनाल जी। जलालपुर कनाल
2021 नवंबर खां रुगो पीपल्स पार्टी आहे वाहिद जेकी जलालपुर कनाल जे ख़िलाफ़ ॻाल्हाए थी, न रुगो ॻाल्हाए थी पर रेज़ोल्यूशन बि पास कयो आहे, न रुगो रेज़ोल्यूशन पास कयो आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में उनजे ख़िलाफ़ केस बि जमा कयो आहे। हींअर सिंध जा 3 केस पेंडिंग आहिनि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में, हिकिड़ो जलालपुर कनाल जे ख़िलाफ़, ॿियो चोलिस्तान कनाल जे ख़िलाफ़, ॿियो ग्रेटर थल कनाल फेज़ 2 जे ख़िलाफ़। ठीकु आहे साईं, वाहिद सिंध गवर्नमेंट आहे जेके हींअर सियासी दड़ा कुझु मैनिपुलेट करण जी करनि पिया, ओॾी महिल ते नज़र बि न पिया अचनि किथे, पर असां ओॾी महिल खां पंहिंजो केस जेको आहे प्लीड कयूं पिया ऐं असांखे इहो ई वफ़ाक़ सां जेको आहे नाराज़गी रही आहे नून लीग सां मेनली, त असां जेके केसिस आहिनि पेंडिंग काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में, तव्हां उनजो इजलास न घुराए आइन जी बनकड़ी कयो था। आर्टिकल 154 तव्हांजे आइन जो तव्हांखे चए थो वफ़ाक़ी हुकूमत खे हर 3 महीननि में हिकिड़ी जेको आहे मीटिंग घुराइणी आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी, पर वफ़ाक़ी हुकूमत न घुराए आइन जी भनकड़ी करे थी। तव्हांखे यादि हूंदो जनवरी 2025 इन साल में असांजी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी मीटिंग थी, जंहिंमें असांजी कोऑर्डिनेशन कमेटी हुई जेकी मामला तय कंदी हुई नून लीग ऐं पीपल्स पार्टी विच में पंजाब ऐं वफ़ाक़ लेवल ते, उहा असां तहलील करे छॾी। तहलील छो कईसीं? असांखे इहे ई ख़दशा हुया, कनालनि जो ख़दशो बि हुयो ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट ते इजलास न पिया घुराइनि, मोटरवेज़ जा मसइला, हाईवेज़ जा मसइला, इहे सभु मसइला मिलाए करे उहे जेको आहे थिया तहलील कयो। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, तव्हां खां पुछो मूंखां आया का शइ एक्सपेक्टेड आहे न? ॾिसो साईं, बिलावल साहब 4 अप्रैल ते बि वाज़े करे छॾियो, 18 अप्रैल ते बि वाज़े करे छॾियो ऐं असांजो प्रेशर वधंदो वञे पियो त तव्हां ॾिसो था त वफ़ाक़ी हुकूमत बि हींअर उनजे रवैये में चेंजिंग अचे पई। असांजे 18 अप्रैल जलसे ताईं ही ॻाल्हाइण लाइ तयारु न हुया, हाणे पाण मिनतू करनि था, राब्तो करनि था ऐं इनशाला 25 ताईं तव्हां ॾिसंदो त सफ़ा सिचुएशन ॿी हूंदी ऐं उन खां पोइ बि जेके असांजा 2-3 जलसा प्लान आहिनि पूरे संत में, मीरपुर खास नवाबश में, तेसि ताईं इनशाला हिननि खां असां ऑफिशियली अनाउंस बि कराए छॾींदासीं हिन प्रोजेक्ट खे ख़तमु कराइण लाइ। ठीकु आहे, वॾी महिरबानी सुखदेव साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। असद शर साहब आहिनि असांजा रिपोर्टर आहिनि इस्लामाबाद जा, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। असद साहब, तव्हां ॾिए अचिबो वॾे 5 ॾींहंनि खां जेको बबरलो बाईपास आहे उहो बंदि आहे, तव्हां इस्लामाबाद में रहो था, इस्लामाबाद में छा इन मामले खे सीरियस वरितो पियो वञे? महिरबानी इस्लामाबाद में जेका कैनालनि वारो मामिलो आहे उहो हाणे ईअं सम्झो त जो ज़िक्र थियणु शुरू थियो आहे, हुनखे अञा ताईं सीरियस वठण वारो मामिलो अञा ताईं परे आहे। छाकाणि जो अॻे सिंध में मां जेके थोरा एहतिजाज थींदा हुआ हुनजो एतिरो नोटिस न वरितो वेंदो हो, पर हाणे जेको कुझु ॾींहंनि खां जेके वकील साहिब आहिनि समेत सिविल सोसाइटी ऐं जेके ॿिया जेके क़ौम परस्त धुरियूं आहिनि या सिंध दोस्त धुरियूं आहिनि जेके सॼी सिंध में एहतिजाज करे रहियूं आहिनि, जंहिंखां पोइ सिंध में जेके रोड रस्ता बंदि आहिनि ऐं माण्हुनि जे लाइ परेशानी जो सबबु बणिजी रहियो आहे, उन खां पोइ पहिरियों भेरो जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत में या इस्लामाबाद वारे जेको राजधानी वारो शहर आहे उन में हाणे इहे शयूं मैच्योर थियणु शुरू थियूं आहिनि त हाणे यकीनन अहिड़े मामले ते को गौर कजे त इहो मसइलो आहे छा। पहिरें त हिनखे मसइलो ई न पियो सम्झो वञे, पहिरें त इहो हुयो त इहे 6 कैनालनि वारो मामिलो जेको फ़ैसिलो थी चुको हो, उहो फ़ैसिलो हर माण्हू खे क़बूल करणो हो, इन तहत इहो फ़ैसिलो करे हिकिड़ो हुकुम सादर कयो वियो हो या सादर करायो वियो हो त जेको असांजो फ़ैसिलो आहे उहो पहिरियों ऐं आख़िरी आहे, उहो हर सूबे खे वञिणो आहे, धुरियुनि खे वञिणो आहे, भले कुझु बि थी पवे, कंहिंजो केतिरो नुक़सानु थिए, उन नुक़सान जी जेका ज़िमेवारी आहे उहा असांजी न आहे, उहो सूबा ॼाणनि, धुरियूं ॼाणनि, अवाम ॼाणे। पर जेको सिंध में एहतिजाज शुरू थियो आहे, हाणे हुन एहतिजाज खां पोइ इहे जेके ॻाल्हियूं मैच्योर थियणु शुरू थियूं आहिनि, हाणे जेके हुकुमराननि जो अखियो ऐं हुन सगारे धुरियुनि वटि बि ऐलान हिकिड़ो पहुतो आहे, हाणे सिंध हुन ते बि ध्यानु ॾिनो वञे। कुझु शयूं जेके आहिनि, कुझु जेके ॻाल्हियूं ड्राइंग रूम मां निकिरी जेके आहिनि टेबल टॉप ते मामिलो मैच्योर थिए पियो, को एजेंडाऊं ठहनि पियूं, कुझु ॾींहंनि में जेके इम्कान आहिनि त हाणे ऐं गॾिजाणियूं बि थींदियूं, मीटिंग्स बि थींदियूं ऐं के मुतालबा रखिया वेंदा, के मुतालबा तस्लीम कया वेंदा, के मुतालबा रद्द कया वेंदा। बहरहाल उनजो नतीजो कहिड़ो बि निकिरे थो, पर हाणे इहो फाइनल थी चुको आहे त इस्लामाबाद वासियुनि खे इहो पैगाम मिली वियो आहे त सिंध हींअर एहतिजाज में आहे ऐं सिंध जो जेको एहतिजाज आहे उहो ईअं कोन जेसिताईं कंहिं तरफ़ जेको आहे उठ न वेहंदो उन वक़्त ताईं इहो एहतिजाज जारी रहंदो। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे। असद साहब, असां सां गॾु ई रहो। त वक़्तु थियो आहे हिकु मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त इस्लामाबाद वटि हाणे नियापो पहुची चुको आहे, उते इहा जेका ॻाल्हि आहे उहा डिस्कस थियणु शुरू थी आहे। इम्कान आहिनि त जल्द जेको इन मामलातनि ते गॾिजाणियूं बि थियणु शुरू थींदियूं।
प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। ब्रेक खां पहिरियां असद शेर साहब असांजा सीनियर साथी आहिनि, रिपोर्टर इस्लामाबाद, उन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हुयो। असद साहब, पाण ॻाल्हायूं पिया त इस्लामाबाद में हाणे चुरपुर शुरू थी वई आहे, जल्द इम्कान आहिनि त गॾिजाणी बि थींदी। जेसिताईं गॾिजाणी थिए सो थिए, हीउ जेको मेन जेको मुख्य रोड आहे पाकिस्तान खे सूबनि खे पाण में मिलाईंदड़, हीअ त केतिरनि ॾींहंनि खां बंदि आहे। जीअं अगरि वहीद साहब ॿुधाइनि पिया त ज़ारी ॻाल्हि आहे, कराची पोर्ट खां जेके शयूं पंजाब ॿियनि सूबनि में वञनि थियूं उहे बंदि लॻल आहिनि। त छा इन मामले ते कुझु विच को रस्तो कढण लाइ का चुरपुर का अहिड़ी ॻाल्हि ॿोल हुते? ॾिसो, मां जीअं तव्हांखे शुरू में ॿुधायो त हिन वक़्तु जेके ॻाल्हियूं आहिनि इस्लामाबाद ताईं पहुची चुकियूं आहिनि। ठीकु आहे। इस्लामाबाद ते ॻाल्हियुनि जो पहुचण जो जेको सबबु आहे, छाकाणि इहे जेके मुख्य रोड जेके बंदि आहिनि उन्हनि सां जेका तरसील थींदी आहे इस्लामाबाद खे, सिंध मां फल फ्रूट ईंदो आहे, सब्जियूं ईंदियूं आहिनि, ऐं टमाटर ईंदा आहिनि, ॿियो जेको खाधे पीते जो सामान ईंदो आहे उहो सामान हाणे ज़ाहिर आहे खुटणु शुरू थियो आहे। ऐं जेको आहे उहो जॾहिं खुटणु शुरू थींदो त उहो महांगाई में इज़ाफ़ो थींदो ऐं शयूं ॿीहर ते हलियूं ईंदियूं ऐं महांगाई जो हिकिड़ो अंसर थींदो त उहो इस्लामाबाद में रहंदड़ आम माण्हू ते उनजो असरु पवंदो। एहतजाज जो असरु जीअं वॾे तबिके ते पवे थो, हुकुमरान तबिके ते पवे थो, या ॿियनि इदारनि खे महसूसु थिए थो त जीअं ॿियनि सूबनि में हिकिड़ो एहतजाज हले पियो, बलूचिस्तान में हिकिड़ो एहतजाज हले पियो ऐं KPK में अलॻि एहतजाज आहे, हाणे सिंध में बि इन तरह जो हिकिड़ो एहतजाज शुरू थी वियो आहे। त उहो यकीननि जेके वॾियूं धुरियूं आहिनि, सगायूं धुरियूं आहिनि, उन खां बख़ूबी उन्हनि खे जेका आहे ॼाण आहे। हाणे जेको एहतजाज जीअं तव्हां ॻाल्हि कई त रोड बंदि आहिनि, रस्ता बंदि आहिनि, त उनजो असरु यकीननि ॾिसो थिए थो। सिंध मां जेके इहे शयूं अचनि पियूं उहे हाणे न पियूं अचनि, या उनजो जेको सिलसिलो आहे उहो बंदि थियो आहे, या जेको स्टॉक हिते सब्जी मंडी में या ॿियनि ड्राई जेके फ्रूट सेंटर हुआ उन्हनि में पियल हो, या जेके कोल्ड स्टोरेज हुआ उहे हाणे स्टोरेज वारियूं शयूं जीअं ई ख़तमु थींदियूं त उहे थींदियूं ऐं महांगियूं थींदियूं त हिन जो असरु आम माण्हू खे बि पवंदो। ऐं आम माण्हू खे पवण सां ई हिकिड़ी दाह निकिरंदी। हुकूमत जेको हफ़्तेवार जेके अघ जारी कंदी आहे, या हफ़्तेवार हिकिड़ो तनासुब ॾींदी आहे त हीअ शइ महांगी थी, हीअ घटि थी, त उन में बि इहो असरु यकीननि जेको आहे उहो अची वेंदो। इन जे करे इन्हनि जो असरु यकीन हाणे इस्लामाबाद में पवणु शुरू थी वियो आहे। इस्लामाबाद जे हर माण्हू वटि इहा ॻाल्हि जो इल्मु आहे। हाणे थोरी देरि अॻु में सेनेट जो इजलास जारी हो त उन इजलास में बि जेको आहे रोड बंदि थियण जो ज़िक्र थियो आहे। केनालनि मुतलिक़ जेका सिंध में एहतजाज हली रहिया आहिनि उनजो ज़िक्र थियो आहे। उन ते ख़ासि तौर ते जेका आहे मुखालिफ़ धर्म में जेका पार्टी आहे PTI उनजो एहतजाज साम्हूं आयो। गॾोगॾु पीपल्स पार्टी वारा बि सेनेट जे इजलास मां हिन केनालनि वारे मामले ते बाइकाट करे विया ऐं उन्हनि जो बाइकाट ॿुधायूं पिया। उन वक़्तु बि हिननि जो बाइकाट जारी हो त सेनेट में बि केनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी थी आहे। त सेनेट जो हिकिड़ो वॾो ऐवान आहे जंहिंमें 4 सूबनि जी नुमाइंदगी आहे ऐं उन वॾे ऐवान बाला में इन तरह जो एहतजाज थियण ऐं इन क़िस्म जो सख़्तु रिएक्शन साम्हूं अचण ऐं जेके सेनेटरनि जी हिकिड़ी जेका अक्सरियत आहे उन्हनि केनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। यकीननि जेके उन में सियासत जो असरु हूंदो, का पार्टी जेका आहे सियासत बि खेॾंदी हूंदी, पर उन सियासत खेॾण में बि सिंध जो हिकिड़ो आवाज़ु आहे उहो हिन वॾे ऐवान ताईं पहुची वियो आहे। हाणे इहो एहतजाज जेको अंदरूनी सिंध में हले पियो, जेके मुख्य रोडनि ते हले पियो, हाणे उहो एहतजाज बाज़ाब्ता तौर ते राजधानी वारे शहर में दाख़िल थी वियो आहे। हा बिल्कुलु। असांजी कोशिशि हुई त मुस्लिम लीग जो मौक़े बि शामिलु थी सघे हा। सोरठ थेबो साहिबा सां ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि चयो त उहो प्रोग्राम में शरीक थींदो। असांजी कोशिशि आहे त अगरि पंहिंजे प्रोग्राम दौरान सां राब्तो थी सघे त उनजो मौक़े बि शामिलु करे सघिजे। अच्छा, असद साहब इहो ॿुधायो त वफ़ाक़ी हुकूमत पारां सूबाई सीनियर वज़ीर शजीर मेमन सां राब्तो थियो। इहो चयो वियो त भई जेका क़यादत आहे नून लीग जी उन्हनि इहा हिदायतूं जारी कयूं आहिनि त सिंध जो ख़दशा आहिनि उनखे ॿुधो वञे। का वॾी ॻाल्हि आहे कोन त हिन वक़्त ताईं या सिर्फ़ु इंगेज करण जी कोशिशि आहे या वाक़ई मुस्लिम लीग नून इन सॼे मामले खे ख़तमु करण में संजीदा आहे? ॾिसो, असां अॻ में बि हिन ॻाल्हि जो ज़िक्र करे चुका आहियूं त हीउ मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जो मसइलो न आहे। ज़ाहिरी तौर ते रुगो मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जेके आहिनि साम्हूं नज़र अची रहियूं आहिनि, छाकाणि उहे वफ़ाक़ में तारीब आहिनि ऐं हिकु तरह सां हिन वक़्तु इन इशूअ ते अपोज़िशन में हलिया विया आहिनि। पर इहो जेको मसइलो आहे इन खां वधीक जेके आहिनि ताक़तवर धुरियुनि जो आहे, जिन धुरियुनि हिन मामले ते काफ़ी कम बि कराए छॾियो, काफ़ी अॻुभराई बि कराए चुकी। पर हाणे पीपल्स पार्टी जे जेको एहतजाज आहे या सिंध हुकूमत जे एहतजाज खां पोइ हाणे एतिरो ज़रूरु थियो आहे त इहो मामिलो एकनिक ताईं अची एकनिक जे इजलास मां मुअख़र थियो आहे। उतां हुनजी मंज़ूरी न मिली आहे। हुनजी रक़म जेका आहे
जेका आहे मंज़ूर न थी सघी आहे त ईअं हिकु तरह ईअं सम्झे त मनसूबे ते जेका आहे पेशरफ़्त त रुकिजी वई आहे पर हुनजो बाज़ाब्तो तौर ते जेसि ताईं नोटिफिकेशन नथो निकिरे त सिंध जी अवाम या जेको आम माण्हू आहे या जेको वकील तबिको आहे या जेको एहतजाज करे रहिया आहिनि उहे मुतमइन न थींदा। हाणे इन जे लाइ को विचो रस्तो कढण जी कोशिशि कई पई वञे। यकीनन सूबाई वज़ीर शरीफ़ मेमन जो ऐं वफ़ाक़ी वज़ीर राना सनाउल्लाह जेको राब्तो थियो आहे इहो राब्तो हिकिड़ो जेको ॿधल बंदि आहे हुनखे हिकिड़ी तोड़ण जी कोशिशि कई वई आहे ऐं इहो जेको शर्जील इनाम मेमन साहिब सां जेको राब्तो थियो हूंदो राना सनाउल्लाह जो त उहो राना सनाउल्लाह ज़ाहिर ज़ाती तौर ते न कयो हूंदो, उनखे वफ़ाक़ी हुकूमत ई चयो हूंदो ऐं वफ़ाक़ी हुकूमत बि कंहिंजी इजाज़त सां ई इन क़िस्म जो राब्तो कयो हूंदो त जीअं हाणे इन मामले खे ख़तमु कजे या बाज़ाब्तो तौर ते अॻिते वधाइजे। ॾिसो हाणे ही मामले जी आख़िरी पाइप लाइन तरफ़ वञे पियो छाकाणि हीअ ॻाल्हियूं मां वरी तव्हांखे चवां त इस्लामाबाद में पहुची वयूं आहिनि। हाणे इन मुतलिक़ जेका बाज़ाब्ते तौर ते मीटिंग थींदी उहा मोहतरम शर्जील नाम मेमन साहिब खां या राना सनाउल्लाह साहिब जे खां चढ़ियल आहे इहा मीटिंग जॾहिं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म विच में जॾहिं बि थी त पोइ सिंध जो माण्हू बि यकीन कंदो त हाणे इहा सूरत हाल बहितरी तरफ़ पई वञे ऐं उन खां पोइ उहे ई मथी सतह ते जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त पोइ इहे जेके मनसूबा आहिनि उहे मथी सतह ते रद्द थींदा छाकाणि जो इन्हनि मनसूबनि जो त हाणे पाण अॻ में बि ज़िक्र करे चुका आहियूं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में इन्हनि मनसूबनि जो इख़्तिताब मथी सतह ते थियो आहे त हिकिड़ो सूबे में ऐं जेको आहे आला क़यादत वञी हुनजो इफ़्तिताह कयो आहे त हाणे हुनखे रिवर्स गियर वठण जे लाइ बि ज़रूरु को रस्तो वठिणो पवंदो। ईअं ई जेको आहे रस्तो या को जेको नोटिफिकेशन ईंदो त हुनजा जेके आहिनि बाज़ाब्ते तौर ते उहो नोटिफिकेशन मापे तौर ई जारी कयो वेंदो जंहिंमां माण्हू बि मुतमइन थियनि आम माण्हू मुतमइन थियनि ऐं वकील तबिको बि मुतमइन थिए छाकाणि उहो कानूनी माहिरनि कानून ॼाणू आहिनि कंहिं ऐं हुकूमती ऐलान खे या हुकूमती प्रेस कॉन्फ्रेंस खे उहो हतमी तौर या उहो न सम्झंदा जेसि ताईं बाज़ाब्ते तौर ते इहे शयूं किताबी जेके हुकूमती किताबनि में आहिनि उन्हनि मां नथियूं निकिरनि उन वक़्त ताईं त ॾिसो हुन ते ख़दशा असांजा बि मौजूदु आहिनि तव्हांजा बि मौजूदु आहिनि सिंध जी आवाम जा बि मौजूदु आहिनि। हाणे जेसि ताईं मथी क़यादत जो पाण मुलाक़ात नथी थिए ऐं उनजे लाइ रस्तो हमवार कयो पियो वञे त मथी क़यादत जा जेके मामला आहिनि उहे आहिस्ता आहिस्ता जेके आहिनि ॻाल्हियुनि तरफ़ ईंदा। अच्छा असद साहिब अता तरण साहिब जो जेको बयानु साम्हूं आयो त सिंध हुकूमत एहतजाज ख़तमु नथी कराए सघे असांखे इजाज़त ॾियनि त असां जेको आहे त 5 मिंटनि में सॼो एहतजाज ख़तमु कराए ॾेखारे सघूं था त हिकु तरफ़ ॻाल्हियुनि जी ॻाल्हि आहे वेही ॻाल्हियूं हल कयो ख़दशात दूरि कयो ॿिए तरफ़ इन टाइप जूं ॻाल्हियूं करणु छा को अहिड़ो तासुरु आहे हुननि वटि त मौजूदु नून लीग वटि त कोई हीउ जेको मामिलो आहे सॼो पीपल्स पार्टी सॼे मामले ते पोयां बीठल आहे? ॾिसो शक शुबा यकीनन जेके आहिनि मौजूदु आहिनि छाकाणि जो पीपल्स पार्टी या सिंध हुकूमत बि स्टैंड बाय आहे। तव्हां थोरी देरि अॻ में जेको आहे जो सिंध जे वॾे वज़ीर जी जेका प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी त उन में इंतिहाई हिकिड़ो प्यार ऐं मुहबत सां जेको आहे हिकिड़ो पैगाम ॾिनो धुरियुनि खे जेके एहतजाज पियूं कनि या वकील तबिको जेको एहतजाज पियो करे त उन्हनि ते को फोर्स करण जी कोशिशि न कई ऐं इहो फोर्स एहतजाज कंदड़नि ते जेको हिकिड़ो जेको सियासी बयानु हूंदो आहे उन ॾियण जी बि वॾे वज़ीर ज़हमत न कई हुई त यकीनन इस्लामाबाद में जेके सगारियूं धुरियूं आहिनि उनजा शक वधंदा त उन सॼे मामले जे पोयां बैकअप जेको आहे सूबाई हुकूमत जो आहे ऐं अमन अमान वारो मसइलो बि जेको आहे अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबनि ॾे आहे इहे जेके एहतजाज थियनि पिया इहे रोड रस्ता बंदि कराइण या का ॿियो कंहिं क़िस्म जो अमन अमान जो मसइलो आहे उहो सूबाई हुकूमत जो आहे त जे हुन में अची वञे थो डोमेन में त सूबाई हुकूमत खे वफ़ाक़ी हुकूमत बि सूबाई हुकूमत खे चवंदी सिधी रीति वफ़ाक़ी हुकूमत बि मुदाख़लत नथी करे सघे त तव्हांखे हिन इशू ते हीअं करिणो आहे या जेके रोड रस्ता ख़ाली कराइणा आहिनि त हुन में को टियों रस्तो वठिजे जेकॾहिं अमन अमान सां या ॻाल्हियुनि ज़रिए हल नथो थिए त उन में बि ज़ाहिर आहे वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमत जी मदद त करे सघे थी पर जेको बि क़दम खणणो पवंदो उहो सूबाई हुकूमत खणंदी। असद साहिब तव्हां ॿुधायो पिया सेनेट में एहतजाज हले पियो अपोज़िशन जमायतनि सख़्तु एहतजाज कयो आहे तव्हांजी ॻाल्हि वांगुरु बिल्कुलु सेनेट तमामु वॾो फोरम आहे जिते एहतजाज थियो आहे तव्हां इस्लामाबाद जी सियासत खे वॾे अरसे खां कवर कयो था शयुनि खे सम्झो था लॻे थो त हीउ जेको सिंध जो एहतजाज सिंध जी आवाज़ आहे जीअं तव्हां ॿुधायो ॿियनि सूबनि में बि जेको आहे माण्हुनि में जेको आहे एहतजाज थिए पियो KPK में बलोचिस्तान में त सिंध जी आवाज़ खे वरनाईंदी ऐं वफ़ाक़ पंहिंजे होॾ तां तव्हांखे पोइते ईंदे नज़र अचे पई त तव्हां सम्झो था त वफ़ाक़ इन सॼे मामले तां पोइते हटंदी?
ॾिसो इहा ॻाल्हि त हक़ीक़त खां इन हक़ीक़त खां त करे बि इनकार नथो करे सघिजे त जॾहिं बि को अवाम जंहिं बि मसइले खे उथारियो आहे जंहिं मसइले ते स्टैंड वरितो आहे त हुकुमरान तबिके खे ठीक आहे अच्छा साहब असांखे सोरठ थेबो साहिब आहिनि मुस्लिम लीग नून जा गुण MP आहिनि हुननि असांखे जॉइन कयो आहे वॾी महिरबानी मैडम तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे अच्छा मैडम हीअ जेको सिंध जा माण्हू एहतजाज कनि पिया मुस्लिम लीग नून जी क़यादत नारायण सनाउल्ला साहिब चयो त उन्हनि जी हिदायत आहे त भई सिंध जेको आहे त सिंध हुकूमत सां सिंध जे माण्हुनि सां वेही करे ॻाल्हियूं करे मसइले खे हल कयो कहिड़ी ॻाल्हि जो इंतज़ारु आहे कॾहिं हीअ रोड 5 ॾींहंनि खां बंदि आहे आख़िर नून लीग छा जो इंतज़ारु पई करे महिरबानी पहिरीं ॻाल्हि इहा त सिंध जे मसइले ते सिंध जे केनाल ते सिंध जो बचो जेको आहे सो इन ॻाल्हि ते नाराज़ आहे ऐं नथो चाहे त केनाल ठहनि सिंध में ऐं इहा शइ असां वाज़े तौर ते कई आहे ऐं जे राणा सनाउल्ला जेकॾहिं चवे थो त सिंध जी हुकूमत सां ॻाल्हाईंदासीं हाणे सिंध जी हुकूमत डबल पॉलिसी कयो वेठी आहे छो त सिंध जी हुकूमत खे सिंध जे माण्हुनि वोट ॾिना हुकूमत सिंध जी आहे त सिंध जे तहफ़ुज़ जो जेको ज़िमेदारी बि सिंध हुकूमत ते आहे हिकु तरफ़ ओॾे लिखी था अचनि ॿिए तरफ़ एहतजाज था कनि हाणे तव्हां डबल पॉलिसी कंदो त हेॾे सां त मसइला हल कोन थींदा राणा सनाउल्ला या वफ़ाक़ वारा चवनि था त हिन जॾहिं असांखे लिखी ॾिनी आहे त वरी पोइ ॿिए पासे ही एहतजाज बि कनि था हाणे हिकिड़ी शइ वाज़े त कनि त असां जेको लिखी ॾिनो आहे असां हुन ते हथु खणूं था सदर साहिब जेकॾहिं ऐलान करे त बाबा मां हुन ते हथु कयो मां इन शइ नथो करे सघां मैडम सदर साहिब तो ॿिनि जेको आहे गॾियल फोरम ते ऐलान कयो आहे त हीअ न थियणु घुरिजे न उन ईअं ऐलान करण जी ॻाल्हि कोन्हे ही सदारती ऑर्डर जारी करे छॾे न ही सदारती ऑर्डर जारी करे जेको चवनि था त कमेंट्स जेके आहे उहे जेके मिनिट्स ठहिया उहे कूड़ा जाली आहे बाबा उहो चए त जाली ठहिया या न ठहिया पर हाणे आऊं ही लेटर कढां थो केनाल जेको आहे कोन ठहंदा ठीकु आहे ॿी ॻाल्हि इहा त थी सघे थो राणा सनाउल्ला इन लाइ बि चयो आवाज़ सभा जेको आहे सो वॼे पिए थो तव्हां वटि न ठीकु आहे तव्हांजो आवाज़ ठीकु अचे थो मूंखे तव्हांजो आवाज़ सही अचे थो राणा सनाउल्ला इन लाइ बि चयो त जो वज़ीर आज़म साहिब जेको आहे टर्की वियो आहे हुनजे करे त हू चवंदो हूंदो त उहो अचे त पोइ असां सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं कंदासीं पर सिधी सही ॻाल्हि आहे त बाल वरी बि सिंध हुकूमत जे कोर्ट में आहे न त सिंध हुकूमत वाज़े पॉलिसी छो नथी करे डबल पॉलिसी हिकिड़े तरफ़ चए थी केनाल कोन था ठहनि ॿिए था चवनि त न खपनि मैडम हाणे डबल पॉलिसी जेका न माण्हुनि खे मुंझाए थी विझे तव्हां वाज़े तौर ते जेकॾहिं सिधी सही ॻाल्हि कयो त बाबा केनाल उन वक़्त में चवनि था त न खपनि मुराद अली शाह जेको वाज़े तौर ते वॾियूं हामूं पहिरियूं त कोन था ठहनि जेको बयान ठीकु आहे मैडम मुख़्तसर थोरो मूंखे जवाबु ॾिसो त तव्हां सां कोशिशि कई खोड़ देर ताईं तव्हां सां राब्तो थी सघे प्रोग्राम जो वक़्तु आहे पुॼाणी ते पहुचण वारो आहे अच्छा मैडम मुख़्तसर इहो ॿुधाइजो 5 ॾींहंनि खां इंडस हाईवे ब्लॉक आहे सूबनि जो हिक ॿिए सां राब्तो कटियल आहे नून लीग जी हुकूमत आहे छा नून लीग जी क़यादत वटि इन शइ जो अहसासु आहे त मुसाफ़िर फाथल आहिनि मुल्क जो हिक ॿिए सां राब्तो कटियल आहे ज़ाहिर सिधो सहो सभिनी खे इहो अहसासु हुजणु बि खपे ऐं हूंदो बि यकीनन जेको आहे सो मुल्क जे लाइ बहितर कोन्हे को जेको ठहियो आहे हुन सां सॼो कारोबार वेहिजी वेंदो ऐं मुल्क जे लाइ बहितर कोन्हे को असां नथा चाहियूं त अहिड़े क़िस्म जो जेको आहे माहौल पैदा थिए जेको मुल्क लाइ सूबनि जे लाइ विच में जेको आहे सो तफ़ावत नफ़रतूं वधनि ठीकु आहे वॾी महिरबानी सोरठ थेबो साहिबा तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो असद सर साहिब तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो क़ीमती जी नाज़िर तव्हां असांजे महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी आहे मुस्लिम लीग नून हुजे ऐं पीपल्स पार्टी जा जेके सिंध जा अॻवान हुजनि मुस्लिम लीग नून जा अॻवान हुजनि उहे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त हीअ केनालनि वारो जेको मनसूबो आहे उहो बिना देरि ख़तमु कयो वञे पर वफ़ाक़ अञा ताईं पंहिंजे होड़ ते क़ाइमु आहे सूबनि जो हिक ॿिए सां राब्तो मुनक़ता थियल आहे लेकिन अञा सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं आहिनि त हिक ॿिए जा ख़दशा दूर थींदा लेकिन अमली तौर ते वफ़ाक़ अञा ताईं का हिकमत अमली जेका पंहिंजी जेका पॉलिसी आहे उहा वाज़े न पई करे सिंध जा माण्हू अॼु बि इन ॻाल्हि ते जेको आहे सरापा एहतजाज आहिनि त केनालनि जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे अॼु जन सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थींदी तेसीं ताईं अलाह आहे।